हथनि में रांदीका खणण जी उमिरि में ॿारड़ी खे परणाइण जी कोशिश। 9 साल इहा उहा उमिरि आहे जंहिंमें ॿारनि जे हथनि में रांदीका, कलम ऐं किताब हुजण घुरिजनि। उहा उमिरि जंहिंमें गुरियुनि सां खेॾियो वेंदो आहे। पर शिकारपुर जो हिकु इलाइक़ो जिते इन मासूमियत खे ज़बरदस्ती निकाह जे ॿिनि लफ़्ज़नि में क़ैद करण जी कोशिश कई वई। कचे वारे इलाइक़े आबाद मलाणी महमूदाबाद थाणे जी हद मां हिकु अहिड़ी छिरकाईंदड़ ख़बर साम्हूं आई आहे जंहिं इंसानियत जो कंधु शर्म खां झुकाए छॾियो आहे। 9 वरनि जी मासूम न्याणी हुमेरा, जंहिंखे शायदि इहा ख़बर बि न हूंदी त निकाह छा हूंदो आहे, उनखे ज़बरदस्ती अब्दुल रब जोतई नाले शख़्स सां परणाइण जी कोशिश कई वई। कानून लागू कंदड़ इदारनि खे उन जो इत्तला मिली वियो ऐं हुननि बर वक़्तु पहुची इहा शादी रोकाए छॾी। पर सवाल इहो आहे त नेठि केस ताईं ईअं थींदो रहंदो। न्याणी जे वालिदैन पंहिंजे सख़्त बेवसी जो इज़हार कंदे चयो आहे त हू इलाइक़े जे सख़्त समाजी दबाउ ऐं पुराणनि रस्मनि ॾाढो मजबूर हुआ। हू पंहिंजी धीउ जे मुस्तक़बिल जो आज़ादाणो फ़ैसिलो बि न करे सघिया। पर हैरत ऐं ॾुख जी ॻाल्हि इहा आहे त अहिड़े ॾुखाईंदड़ वाक़िए ते मासूम ॿारनि ऐं इंसानी हक़नि लाइ कमु कंदड़ तंज़ीमूं, NGOs ऐं लाॻापियल सरकारी इदारा मुकमल तौर ते ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि, ॼण कुझु थियो ई नाहे। नंढी ॼमार जी इहा शादी न रुॻो सिंध जे कानून तहत हिकु गंभीर ॾोह आहे, पर मासूम ॿारनि जे बुनियादी हक़नि जो क़त्लेआम बि आहे। अॼु अवामी हल्का, सिंध हुकूमत, IG सिंध, विमेन प्रोटेक्शन सेल ऐं मक़ामी SHOs खां मुतालबो करे रहिया आहिनि त रुॻो शादी रोकणु काफ़ी न आहे। उन मासूम न्याणी जो मुस्तक़बिल तबाह करण जी कोशिश कंदड़, निकाह पढ़ाईंदड़ ऐं उन में शामिल समूरनि जवाबदारनि खे कानून जे कटहरे में आणे सख़्त सज़ा ॾिनी वञे।